उबावड़ो में खबर मां शर्क नासी पुलिस मुकाबले दौरान मार्चीवेल दहशत गर्दन जा सुञाणप कार्ड हथाया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मार्चीवेल दहशत गर्दन वटां सुञाणप कार्ड, पासपोर्ट ऐं 2 मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। मार्चीवेल दहशत गर्दन जी सुञाणप घोटकी वासी इमामदीन ऐं पंजाब वासी अब्दुल हमीद तौर थी आहे। पुलिस मुकाबले दौरान ॿिन्ही दहशत गर्दन पाण खे धमाकेदार मादे सां उड़ाए छॾियो हो। इन वक्त में इन वाक़े की जांच जारी है। बावड़ो में अवां खे अपडेट क्यों पिया। पुलिस मुकाबले दौरान मार्चीवेल दहशत गर्दन जा सुञाणप कार्ड हथाया आहिनि। मार्चीवेल दहशत गर्दन वटां सुञाणप कार्ड, पासपोर्ट ऐं 2 मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। पुलिस तरफां इहो ॿुधायो वियो आहे त मार्चीवेल दहशत गर्दन जी सुञाणप जेका आहे उहा घोटकी वासी इमामदीन ऐं पंजाब वासी अब्दुल हमीद तौर थी आहे। पुलिस मुकाबले दौरान ॿिन्ही दहशत गर्दन पाण खे धमाकेदार मादे सां उड़ाए छॾियो हो। वहाँ के आगाह के नाज़रीन इहो वाक़ियो पेश आयो बावड़ो में, जिते पुलिस तरफां इन वक्त इन्वेस्टिगेशन जारी है। बम डिस्पोजल स्क्वाड के पिण तलब किया वियो आहे ऐं बम डिस्पोजल स्क्वाड पिण इन वाक़े की जांच करे रहियो आहे। होॾां पुलिस जो इहो चवणु आहे त मार्चीवेल दहशत गर्दन वटां सुञाणप कार्ड, पासपोर्ट ऐं 2 मोबाइल फोन हथाया आहिनि। इमामदीन खैरपुर में मदरसे जो शागिर्द हो।